ज़मीन खां 400 किलोमीटर परे आसमान में ही आहे इंटरनेशनल स्पेस स्टेशन, जेको पोयनि 23 सालनि खां मुसलसल असांजे ज़मीन जी चौधारी गर्दिश करे रहियो आहे। ॾिसण में तव्हांखे ही स्पेस स्टेशन तमामु नंढो लॻंदो हूंदो, पर असल में इन जी साइज़ हिकु फुटबॉल स्टेडियम जेतिरी वॾी आहे ऐं इन जो वज़न 4,20,000 किलोग्राम आहे, जेको तक़रीबन 300 गाॾियुनि जे वज़न जे बराबरि आहे। पर सवाल इहो आहे त फुटबॉल ग्राउंड जेतिरी ही स्पेस स्टेशन ज़मीन खां ख़ला ताईं आख़िर कीअं पहुती। अस्सलाम वालेकुम, मां आहियां सुनहरा ज़ाहिर ऐं मां आहियां अलिशा ताहिर ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी थॉट्स। इंटरनेशनल स्पेस स्टेशन इंसान जी ठाहियल अॼु ताईं हिकु महांगी तरीन शइ आहे, जंहिंखे ठाहिण में टोटल $150 बिलियन जो ख़र्चु थियो, जेके तक़रीबन 11.5 खरब थींदा। इंटरनेशनल स्पेस स्टेशन यानी ISS जो मक़सदु छा आहे? इन में रहण वारा बग़ैर ग्रेविटीअ जे कीअं था रहनि? इन्हनि खे खाधो, पाणी ऐं सभिनि खां वधीक अहम ऑक्सीजन कीअं थी मिले? ऐं ISS खे ज़मीन खां स्पेस में कीअं पहुचायो वियो? इहो सभु कुझु असीं ॼाणींदासीं अॼु जी वीडियो में। ISS जो मक़सदु छा आहे? ISS जेको फुटबॉल ग्राउंड जेतिरो वॾो आहे, उन में ज़्यादातर हिसो उन में मौजूदु सोलर पैनल्स जो आहे। पर ISS जो उहो हिसो जिते एस्ट्रोनॉट्स रहंदा आहिनि, उहा जॻह बि 6 बेडरूम्स वारे घर जेतिरी आहे। ISS असांजे ज़मीन जी चौधारी मुसलसल 27,500 किलोमीटर्स पर आवर जे स्पीड सां गर्दिश करे रहियो आहे। इहा स्पीड एतिरी घणी आहे जो ISS 24 कलाकनि में पूरा 16 दफ़ा दुनिया जो गोल चक्कर लॻाए रहियो आहे, पर कॾहिं बि ISS पंहिंजे ऑर्बिट खां ॿाहिरि नाहे निकितो। ISS ऐं उन में रहंदड़ एस्ट्रोनॉट्स जो हिकु ई मक़सदु आहे ऐं उहो आहे एक्सपेरिमेंट्स। ISS में अमेरिका ऐं रशिया जूं ठहियल लेबोरेटरीज़ मौजूदु आहिनि, जंहिंखे स्पेस लेबोरेटरीज़ बि चयो वेंदो आहे। उन्हनि लेबोरेटरीज़ में एस्ट्रोनॉट्स ज़मीन खां आयल मुख़्तलिफ़ शयुनि जा एक्सपेरिमेंट्स कंदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि त उन्हनि जो स्पेस में कहिड़ो रिएक्शन थिए थो, ऐं उन सां गॾोगॾु ज़मीन ॾांहुं ईंदड़ कुदरती आफ़तुनि खे बि ISS जी मदद सां आयल अॻकथी करे केतिरनि ई नुक़साननि खां बची सघिजे थो। इन सां गॾोगॾु इंसान जो अर्थ खां अलावा मार्स ते रहणु कीअं मुमकिन थी सघे थो, इन हवाले खां बि ISS जी मदद सां केतिरियूं ई रिसर्चिस ऐं एक्सपेरिमेंट्स कया विया आहिनि। इंटरनेशनल स्पेस स्टेशन जे अंदरि एस्ट्रोनॉट्स जी रहणी कहणी कीअं हूंदी आहे? ISS में टोटल 6 एस्ट्रोनॉट्स रहंदा आहिनि, जंहिंजे रहण ऐं कमु करण जे लाइ ही कैप्सूल्स मौजूदु हूंदा आहिनि। व्यंजन खां वठी खाइण पीअण ताईं ऐं एक्सपेरिमेंट्स खां वठी एक्सरसाइज़ ताईं इन्हनि कैप्सूल्स में एस्ट्रोनॉट्स लाइ तमामु तर सहूलियतूं मौजूदु हूंदियूं आहिनि। अगरि काई शइ गैर मौजूदु आहे त उहा आहे ग्रेविटी यानी ज़मीन जी कशिश। ग्रेविटी न हुजण करे ही एस्ट्रोनॉट्स ISS में पंहिंजो वज़न महसूसु नाहिनि करे सघंदा ऐं न ई उन्हनि खे वेहण या सुम्हण जी काई फीलिंग ईंदी आहे। अगरि उन्हनि खे हिकु कैप्सूल खां ॿिए कैप्सूल ताईं वञिणो हूंदो आहे त उहे पंहिंजो पाण खे पुश करे ऐं मुख़्तलिफ़ शयुनि में हथ विझी सुपरमैन वांगुरु उॾंदे वेंदा आहिनि। उन्हनि वटि खाइण पीअण जूं बेशुमार शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, पर उहे खाधा ज़मीन ते पचण वारा खाधा न आहिनि हूंदा, बल्कि उहे पकल ऐं पैक थियल खाधा हूंदा आहिनि। असां जेके बि कम रोज़ानो घर में कंदा आहियूं, उहे सभु कम ISS में ग्रेविटी न हुजण करे बिल्कुलु मुख़्तलिफ़ अंदाज़ में कया वेंदा आहिनि, जीअं पाणी पीअणु, ॾंदनि खे ब्रश करणु, टॉयलेट इस्तेमालु करणु ऐं एक्सरसाइज़ करणु। छाकाणि त एस्ट्रोनॉट्स स्पेस में तमामु घणा सुस्त थी वेंदा आहिनि, उन करे उन्हनि वटि ख़ासि क़िस्म जूं एक्सरसाइज़ बि हूंदियूं आहिनि, जंहिं ते रोज़ानो 2 कलाक एक्सरसाइज़ करणु उन्हनि लाइ लाज़िम हूंदो आहे। अहिड़ी तरह स्पेस में एस्ट्रोनॉट्स वेंजंदा त ज़रूरु आहिनि, पर बग़ैर पाणीअ जे, छो त उन्हनि वटि ख़ासि क़िस्म जा शैम्पू ऐं साबुण हूंदा आहिनि, जिन खे जिस्म ते लॻाइण जे लाइ पाणी जी ज़रूरत नाहे हूंदी, बल्कि हिकु ड्राई टॉवल सां ई शैम्पू या साबुण खे साफ़ु कयो वेंदो आहे। मुख़्तलिफ़ रिसर्च ऐं एक्सपेरिमेंट खां अलावा उन्हनि एस्ट्रोनॉट्स जो कमु ISS जी संभाल करण बि हूंदो आहे। अगरि कॾहिं उन्हनि खे स्पेस स्टेशन जे ॿाहिरि वञी कोई कमु करणो हूंदो आहे त उहे स्पेस सूट खां बग़ैर कॾहिं बि SS जे ॿाहिरि नथा वञी सघनि, छो त स्पेस में हिकु ई वक़्त में 250 सेंटीग्रेड्स डिग्री जेतिरी गर्मी ऐं -250 सेंटीग्रेड्स डिग्री जेतिरी सर्दी हूंदी आहे। अगरि सिजु मौजूदु हूंदो त इंसान जे जिस्म खे हिकु ई वक़्त में राख करे छॾींदो।
ऐं अगरि सिज मौजूदु न हूंदो त इंसान खे उन ई वक़्त में ॼमाए छॾींदो। इन करे ई स्पेस सूट ठाहियो वियो आहे जंहिंमें ऑक्सीजन जो प्रेशर ऐं गर्मी ऐं सर्दीअ खे बर्दाश्त करण जो मैकेनिज़म मौजूदु हूंदो आहे। एस्ट्रोनॉट्स जे सुम्हण जे लाइ ISS जे अंदरि नंढा नंढा केबल्स मौजूदु हूंदा आहिनि जंहिंमें हू स्लीपिंग बैग में पाण खे बंदि करे आराम सां सुम्ही सघंदा आहिनि। ISS जे अंदरि एस्ट्रोनॉट्स जे लाइ खाधे जो निज़ाम कीअं हूंदो आहे? 6 एस्ट्रोनॉट्स जे लाइ सुबुह जो ब्रेकफास्ट, लंच ऐं डिनर जे लाइ खाइण जो सामान 6 खां 7 महीननि ताईं हली वेंदो आहे। यानी 7 महीननि जे लाइ टोटल 3780 मानियूं ठाहे ISS में डिलीवर कयूं वेंदियूं आहिनि। हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त सिर्फ़ु 1 kg खाइण जो सामान ISS ताईं मोकिलण जे लाइ तक़रीबन $10,000 यानी 7,60,000 रुपया लॻी वेंदा आहिनि। इहे खाधा कोई शेफ्स तयारु न आहिनि कंदा, बल्कि इन कम खे नासा फूड साइंटिस्ट कंदा आहिनि। नासा फूड साइंटिस्ट खे एस्ट्रोनॉट्स जे लाइ अहिड़ो खाधो तयारु करणो हूंदो आहे जंहिंजो वज़न बि घटि हुजे, जंहिंखे 7 महीना स्टोर करण जे लाइ फ्रिज जी ज़रूरत बि न पवे ऐं उन्हनि खाधनि में ज़रूरत जूं सभु न्यूट्रिशंस बि मौजूदु हुजनि। इन करे फूड साइंटिस्ट खाधे खे पचाइण खां बाद टेक्नोलॉजी फ्रीज़ ड्राइंग जे ज़रिए उन्हनि खे फ्रीज़ कंदा आहिनि, जंहिंजी वजह सां उन्हनि मां 97% पाणी रिमूव थी वेंदो आहे ऐं खाधे जो वज़न सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 3% रहिजी वेंदो आहे। हाणे उन्हनि शयुनि खे पैकिंग मशीन जे ज़रिए न सिर्फ़ु पैक कयो वेंदो आहे, बल्कि उन मां हवा बि कढी वेंदी आहे। सॼो खाधो हिकु पार्सल में सुठे तरीक़े सां पैक करे नासा जे सप्लाई मॉड्यूल सिग्नस में रखी रवानो कयो वेंदो आहे। मुसलसल 48 कलाकनि जे सफ़र खां पोइ सिग्नस उहो खाधो खणी ISS ॾांहुं पहुची वेंदो आहे। छा ISS जे अंदरि पाणीअ जो इस्तेमालु उहो ई हूंदो आहे जीअं असीं रोज़मर्रा इस्तेमालु कंदा आहियूं? ISS में एस्ट्रोनॉट्स ज़मीन जे इस्तेमालु थींदड़ पाणीअ जे मुक़ाबले में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 1% पाणी इस्तेमालु कंदा आहिनि, छाकाणि त ISS में वाटर रिसाइक्लिंग सिस्टम मौजूदु हूंदो आहे जेको ISS में वेस्ट वाटर खे बि फिल्टर करे पीअण जे क़ाबिल बणाईंदो आहे। तव्हांखे इहा ॻाल्हि ॼाणे हैरानी थींदी त ISS में एस्ट्रोनॉट्स जेको पाणी पीअंदा आहिनि उहो हूंदो त बिल्कुलु साफ़ु आहे, पर असल में उहो पाणी ISS में मौजूदु ह्यूमन वेस्ट खे रिसाइकल करे वापसि साफ़ु कयो वेंदो आहे। एतिरे क़दुरु जो उन्हनि खे जेको पघर बि निकिरंदो आहे उहो बि वाटर रिसाइक्लिंग सिस्टम पाण ई सक करे फिल्टर करे वापसि पीअण जे क़ाबिल बणाईंदो आहे। अहिड़ी तरह ISS में पाणीअ जे इस्तेमाल खे 99% सेव कयो वेंदो आहे। हाणे ॾिसूं था ISS जे अंदरि ऑक्सीजन जो निज़ाम। स्पेस में एस्ट्रोनॉट्स ब्रीथिंग लाइ आर्टिफिशियल ऑक्सीजन जो इस्तेमालु त कंदा आहिनि, पर इहा ऑक्सीजन स्पेस में डिलीवर कीअं थी कई वञे? आख़िरकार ऑक्सीजन जो बि त वज़न हूंदो आहे। हर इंसान हिकु ॾींहं में 840 ग्राम ऑक्सीजन इस्तेमालु कंदो आहे। यानी स्पेस में 6 एस्ट्रोनॉट्स 6 मंथ्स में 1000 kg जो ऑक्सीजन इस्तेमालु कंदा आहिनि। इहा 1000 kg ऑक्सीजन उन्हनि खे ज़मीन मां नाहे मोकिली वेंदी, पर ISS में ऑक्सीजन ठाहिण जो बि हिकु सिस्टम मौजूदु आहे। नासा जे मुताबिक़ स्पेस स्टेशन में इलेक्ट्रोलाइसिस जे ज़रिए ऑक्सीजन ठाहियो वेंदो आहे, यानी सोलर पैनल्स मां मिलण वारी बिजलीअ खे पाणीअ मां गुज़ारे उन मां ऑक्सीजन तयारु कयो वेंदो आहे। ISS कीअं ठही? ISS जो टोटल वज़न 4,20,000 kg आहे। इन फुटबॉल ग्राउंड जेतिरे वॾे इन स्पेस स्टेशन खे मुख़्तलिफ़ मॉड्यूल्स खे जोड़े ठाहियो वियो हुयो। हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त इहे सभु मॉड्यूल्स कॾहिं बि ज़मीन ते गॾु नाहिनि जुड़िया। 1998 में पहिरियों दफ़ो लॉन्च थियण वारी स्पेस स्टेशन कुझु हीअं नज़र अचे पई, पर वक़्त सां गॾोगॾु नवां मॉड्यूल्स ऐड थींदा विया ऐं आख़िरकार 13 सालनि जी महिनत खां पोइ यानी 2011 में इंटरनेशनल स्पेस स्टेशन पंहिंजी फाइनल शेप में अची वियो। हाणे पढ़ंदासीं ISS जे बारे में कुझु दिलचस्प ऐं हैरत अंगेज़ ॻाल्हियूं। ISS सोलर पैनल्स जे ज़रिए हिकु ॾींहं में 120 किलोवाट बिजली ठाहींदो आहे। इहा एॾी बिजली आहे जेॾी 40 घरनि में इस्तेमालु थींदी आहे। ISS जे अंदरि टोटल 50 कंप्यूटर्स आहिनि जेके पूरे स्पेस स्टेशन खे हलाईंदा आहिनि। ISS में टोटल 2 बाथरूम्स, 6 स्लीपिंग पॉड्स ऐं हिकु जिम मौजूदु आहे। 1998 खां अॼु ताईं 203 एस्ट्रोनॉट्स वञी चुका आहिनि, जिन जो तालुक़ 18 अलॻि अलॻि मुल्कनि सां आहे। कंहिं बि इमरजेंसी जी सूरत में हिकु स्पेस क्राफ्ट ज़मीन खां सिर्फ़ु 4 कलाकनि में पहुची सघे थो।
स्पेस वॉक जे दौरान एस्ट्रोनॉट्स खे हिक ॿिए जो आवाज़ ॿुधजण में नाहे ईंदो, छो त आवाज़ असांजे कननि ताईं हवा जे ज़रिए पहुचंदो आहे, जेका स्पेस में मौजूदु नाहे हूंदी। चंड खां पोइ आसमान में ॿी सभ खां वधीक चमकण वारी शइ ISS आहे, जंहिंखे ज़मीन खां ॾिसण लाइ टेलीस्कोप जी बि ज़रूरत नाहे पवंदी। 24 कलाकनि दौरान इंटरनेशनल स्पेस स्टेशन में मौजूदु एस्ट्रोनॉट्स 16 दफ़ा सिज खे लहंदे ऐं 16 दफ़ा सिज खे चढ़ंदे ॾिसी सघंदा आहिनि। गॾु हुजो सिंधी थॉट्स सां, वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो सां गॾु। वस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।